मटियारी में क़ौमी अवामी तहरीक पारां मरकज़ी सॾ ते कराची जी मच्छर कॉलोनी में हुजूम दौरान बेदर्दी सां क़त्ल कयल सिंधी नौजवाननि जे कातिलनि खे सज़ा ॾियारण लाइ मुज़ाहिरो कयो वियो। मटियारी बस स्टॉप ते क़ौमी अवामी तहरीक ज़िले मटियारी सदर माजिद खासकेली, नायब सदर नईम खासकेली, जनरल सेक्रेटरी आशिक खोसो, नाना खासकेली, अल्ताफ खोसो, जमील मीरजत ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे कराची वाक़े ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन्हीअ मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त कराची वाक़े सां सॼी सिंध जे माण्हुनि जो जीउ झुरी पियो आहे। असां सिंध सरकार ऐं वस वारनि आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त कातिलनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।